सुई गैस मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ सुन्नी राब्ता कमेटी नंगरेजा तरफ़ां मुल्क में मशहूर मरूफ़ ऐं नामवर आलिम दीन मौलाना साईं अब्दुल हमीद लुंड जे अगवा ख़िलाफ़ सुन्नी राब्ता कमेटी नंगरेजा पारां नंगरेजा अल हुसैनी शॉप खां एहतजाजी रैली कढी वई। सुन्नी राब्ता कमेटी नंगरेजा तरफ़ां मुल्क जे मशहूर मरूफ़ ऐं नामवर आलिम दीन मौलाना साईं अब्दुल हमीद लुंड जे अगवा ख़िलाफ़ सुन्नी राब्ता कमेटी नंगरेजा पारां इमरान न्याज़, अदनान न्याज़, आमिर न्याज़ जी अगवानी में एहतजाजी रैली कढी वई, जेका देश परदेस होटल खां महिराणे हाईवे खां थींदे नंगरेजा स्टॉप ते पहुची करे एहतजाज जो रिकॉर्ड करायो। अगवाननि पंहिंजे बयान में चयो त जुमे खां चक जे इलाइक़े सुमरानी शरीफ़ दरगाह वेंदे मौलाना अब्दुल हमीद लुंड रस्ते मां अगवा थी वियो आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूद शिकारपुर पुलिस का बि ख़ातिरख़्वाह कार्रवाई न कई आहे। असां IG सिंध, DG रेंजर्स ऐं खैरपुर शिकारपुर इंतज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त मज़हबी अगवान आलिम दीन मौलाना अब्दुल हमीद लुंड खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं वारसनि ऐं जमायत जी परेशानी ख़त्म कई वञे। जल्द खां जल्द लुंड साहिब ऐं संदसि ड्राइवर राशिद कांदड़ो खे बाज़ियाब न कयो वियो त आचर ॾींहुं ठेड़ी बाईपास ते तारीख़ी धरणो हयो वेंदो। उन मौक़े ते सहाफ़ी राजा अब्दुल हफ़ीज़ वीसर, मौलवी सनाउल्लाह मंगरियो, माशूक न्याज़, इमरान जमाली, अमजद न्याज़, खलील लुंड, अब्दुल हादी, राजा लुंड, मोहम्मद खान लुंड, हिदायतुल्लाह जतोई, एहसान जतोई, ज़हीर नंगरेजा, सज्जाद नंगरेजा, रुस्तम टालपुर, हाजी खान बोजदार, लाल ॾिनो मंगी, दलील जतोई, शकील जतोई, वासिफ शंबानी, काशिफ राजपर, शौकत राजपर, आतिफ लुंड, उमर लुंड ऐं ॿियनि शिरकत कई। जीअं त अॼु नंगरेजा में टूर्नामेंट रैली आहे ऐं हिन रैलीअ जो मक़सदु एतिरो आहे त जेको नवनी जग में चक शहर खां हज़रत मौलाना अब्दुल हमीद लुंड ऐं उन जे ड्राइवर मोहम्मद राशिद कांदड़ो खे अगवा कयो वियो, उन सिलसिले में ही टूर्नामेंट रैली आहे। ऐं असां